बिल्कुल गुलशन अजीत वासियुनि जो पाणी त बहाल थियो, पर अध खां वधीक गुलशन अजीत वासी अॼु बि जेको आहे सो पाणी फुरण लाइ परेशान आहिनि ऐं टैंकर लाहिण ते मजबूर आहिनि। अचो त गुलशन अजीत वासियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो इन हवाले सां छा चवणु आहे। थोरो घणो जेको आहे उहो पहुतो आहे, बाक़ी त मथे लाइनूं खोटायूं कराए कराए असां छिता थी पिया आहियूं। असांखे त सम्झ में ॻाल्हि कोन थी अचे। हाणे हे या त हे कंटिन्यू जेको आहे 3-4 ॾींहं 12 कलाक पाणी हलाइनि त लाइनुनि जी ख़बर पवे त बाबा लाइनूं सही आहिनि त पोइ त ठीकु आहे। बाक़ी हे हलाइनि था 4 कलाक वरी 4 कलाकनि खां पोइ वरी बंदि करे था छॾनि, चएसि लीकेज थी वई आहे। हिते जेको पाणी जो न अचण जो मेन कारण उहा सियासी जेको मुदाख़लत आहे उहा ई आहे, जेका हिते माना सियासी मुदाख़लत तमामु घणी लाइनुनि में हले थी पई। ॿियूं गैर क़ानूनी कनेक्शन, जीअं गुलशन नदी जो पाणी आहे एक्सटेंशन खे सुन लाइन न आहे ॾिनल, फेज़ 3 खे न आहे ॾिनल। हितां जी जेका इंतिज़ामिया आहे, असांजी रिपोर्ट मुताबिक़ हितां जी इंतिज़ामिया उहा मुलविस थी करे गैर क़ानूनी कनेक्शन हिते ॾिना आहिनि, जेके एक्सटेंशन में ऐं फेज़ 3 वारनि खे जेके उन्हनि खां पैसा वठी करे उन्हनि सां मिली भगत करे उन्हनि खे गैर क़ानूनी कनेक्शन ॾिना, जंहिंजे करे गुलशन नदी में तक़रीबन 50% खां वधीक पाणी कंहिं बि घर में पहुचण लाइ तयारु कोन्हे। हा, पर जे गैर क़ानूनी कनेक्शन आहिनि उन्हनि वटि त तक़रीबन जीअं पाणी स्टार्ट थिए थो उन्हनि वटि अचे थो, बाक़ी जेके जाइज़ जेके बिलिंग वारा माण्हू आहिनि, जेके घरनि जा बिल था ॾियनि पिया, स्टील मिल खे पहिरियां ॾियनि पिया, उन्हनि वटि पाणी हींअर ताईं पहुतो न आहे। सो आला अख़्तियारनि खे इहा ई अपील आहे त इन ॻाल्हि जो नोटिस वठनि ऐं जल्द जल्द गुलशन नदी जो पाणी जो मसइलो हल कयो वञे। पाणी जी मेयर साहब स्कीम जो इफ़्तिताह त करे हलियो वियो, पर हिननि जा जेके हितां जा जेके नुमाइंदा आहिनि उहे चवनि था अञा असां प्रॉपर जेको आहे सो वाटर बोर्ड खे हवाले न कयो आहे। अरे बाबा जॾहिं हवाले न कयो आहे त पोइ मेयर साहब इफ़्तिताह छा जो करे वियो? भई नुमाइंदनि खे एतिरी ख़बर कोन्हे त असां जेको आहे सो हिन जो इफ़्तिताह करे चुका आहियूं। हू बहानो इहो करनि था त भई ॻाल्हि इहा आहे त माना असां अञा ठेकेदार वटां, भई ठेकेदार वटां त पोइ तव्हां छा जो इफ़्तिताह कयो? ॿी ॻाल्हि हिन में घणी जेका आहे सा उहा सियासी मुदाख़लत आहे। मां सम्झां थो हाणे जेकॾहिं ही 12 कलाक डेली पाणी ॾियनि त पोइ मतां माण्हुनि वटि पाणी पुॼी बि वञे। हे छा था करनि, 5-6 कलाक हलाइनि था, पंहिंजा जेके हिन जा जिथे जिथे माना आहिनि उहे पंहिंजा वेझे जा वाल खोले छॾनि था, पंहिंजे माण्हुनि वटि जीअं पाणी पूरो थिए थो वरी पोइ बंदि था करे छॾनि। मसइलो इहो आहे त पाणी जी मुनसिफ़ाना विर्छ कई न पई वञे। हाणे जेकॾहिं मामला आहिनि, भई पाणी जेकॾहिं तव्हां ॾिनो आहे 54 करोड़ जी जेका स्कीम आहे, 56 करोड़ रुपया जो तव्हां ख़र्च कया आहिनि 4-5 करोड़ रुपया अॻु में बि, त इहो त आवाम जो पैसो आहे न। मामिलो इहो आहे त तव्हां माण्हुनि ताईं पाणी पुॼायो न, तव्हांजो मसइलो न, माण्हू त रोइनि था पिया, रड़ियूं था करनि पिया, कंहिंजे घर पाणी पुॻो आहे? असांजो माना अर्ज़ु इहो आहे जेकॾहिं माना तव्हां हेॾा पैसा बि कया आहिनि, मेयर साहब हिकिड़ी महिरबानी बि कई आहे, पर उन महिरबानी खे पूरो कयो न। हा, घटि में घटि 12 कलाक डेली तव्हां पाणी हलायो, जेतिरे ताईं मामला तव्हांजा जेकॾहिं माना ख़राबी में डेली तव्हां 12 कलाक घटि में घटि पाणी हलायो त माण्हुनि वटि पाणी वञे त सही। कराची जेको आहे उहो हिते ऐलान त करे वियो पाणी जे लाइ, पर पाणी हिते सिर्फ़ु मख़सूस माण्हुनि खे मिले थो, जेके हिननि जा पंहिंजा मनपसंद आहिनि, सिर्फ़ु पाणी हुननि जे लाइ आहे। आम माण्हू अॼु बि घरनि में साॻियो ई टैंकर जो पाणी यूज़ थो करे, मजबूर थी पिया आहिनि, ओड़े पाड़े खां पाणी गॾु था पिया कनि, पर पीअण जे लाइ हिते तमामु ॾुखियो आहे। गुलशन नदी में 10 साल तक़रीबन थी विया आहिनि इन्हनि केसिस खे। हाणे ही जेका नई स्कीम शुरू थी आहे, इहा बि सिर्फ़ु इन्हनि जे पंहिंजे मनपसंद माण्हुनि जे लाइ आहे। जेके मीडिया तमामु घणी कवरेज ॾिनी आहे, लूप लाइनूं लॻल आहिनि, पाणी चोरी पियो थो थिए, एक्सटेंशन जेका आहे उनखे गैर क़ानूनी कनेक्शन ॾिना था वञनि, ऐं जेके हितां जा चूंडियल नुमाइंदा आहिनि, मज़े जी ॻाल्हि, जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे इन चोरी में मुलविस आहिनि। उन्हनि जे घरनि जी, उन्हनि जे स्कूलनि जी, उन्हनि जे बिल्डिंगनि में गैर क़ानूनी कनेक्शन पिया था हलनि, ॾींहुं राति पाणी उन्हनि खे मुहैया आहे। असां जेको आम माण्हू आहे उहो पाणी लाइ स्कीम उहो आहे, पाणी न जे बराबरि आहे गुलशन हदीद में, सिर्फ़ु मनपसंद माण्हुनि जे लाइ आहे। जी बिल्कुलु, असां शहरनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं। शहरनि जो चवणु आहे त गैर क़ानूनी कनेक्शन लॻाए करे पाणी जी हथरादू पोट जेका उहा पैदा कई वई आहे, जॾहिं त 50 लख गैलन जेको पाणी जेको ॿाहिरि कराची वाइदो कयो रोज़ानी गुलशन खे ॾींदो, उहो हिन महिल ताईं न पहुची रहियो आहे। मनपसंद माण्हुनि खे पाणी न पियो वञे, जॾहिं त उन्हनि शहरनि मुतालबो कयो आहे सिंध हुकूमत जी मेयर कराची खां त मामले जो नोटिस वठी पाणी जी खोट जेका आहे उन खे जेको आहे सो ख़तमु कयो वञे, त जीअं शहरी जेका आहिनि पाणी जी सहूलियत खां आरास्ता थी सघनि।